इहा टोपी लाहे ॾियो त मां तव्हांखे नंबर ॾियां थी। टोपी? पर छो? लाहे ॾी त ॾियां न नंबर। तो रुको जरा, सबर करो। बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। शेरले ओडिस सिजावल जी ज़ालत अची शात लोड अथस। क्या माल है यार। शात हलण अथस ईअं थी हले जीअं हरणी पेर रखंदी आहे। वाह 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 जी शया, जेड़ा पखी तेड़ा पर। शेरले मस्त मौक़ो मिलियो आहे, हल त सिजावल खां उन ॾींहं वारो प्लान वठूं। त पोइ हल। तू समझा? हाँ। नहीं तू समझा नहीं। हिते भी साईं काॾे? अरे साईं छॾे मुंहिंजो हथ। सोना साईं एॾी पकाई छो? पंहिंजो नंबर त ॾे न। तव्हां इहा टोपी लाहे ॾियो त मां तव्हांखे नंबर ॾियां थी। टोपी? पर छो? जली ना, तेरी भी जली ना। लाहे ॾी त ॾियां न नंबर। खोड़ टोपी खोड़ टोपी, तो लाइ त सिर बि कुर्बान आहे। अरे मुझे चक्कर आने लग गया अब। जेकॾहिं इन टमाटे सां बि तुंहिंजो दिमाग़ न खुलियो न त पंहिंजी ज़ाल जो नंबर आणे ॾे त मां पंहिंजे मुड़ुस खे ॾियां। तो सुठो न आहे कि सनम मूंखे चमाट हणी ॾाढी ॾुखी थींदी। मां ही टोपी तोखां इन जे करे लारहाई त मतां सिंध धरतीअ जो ताज हेठि किरी पवे। तव्हां जहिड़ा माण्हू हिन सिंध धरतीअ जे ताज पाइण जे लाइक़ न आहियो। औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है। तुंहिंजी या मजाल तूं असांखे गाड़ियूं थी ॾे। हिते गैरत थी अचेव। मां बि त कंहिंजी न्याणी आहियां, कंहिंजो नंग आहियां। तो मुझे भाजी टोपी लड़ाए सुठो नाहे कयो। अब आए ना लाइन पे। जेकॾहिं असां बि तुंहिंजी पोती न लाईसे न चइजांइ हे फुतई। वॾा आया आहिनि मुंहिंजी पोती लाहिण वारा। ही वठ पंहिंजी टोपी। मुंहिंजो मुड़ुस अञा सिजावल ज़िंदा आहे। जेकॾहिं ज़िंदा आहे न त उनखे बि तोसां गॾु दफ़न कंदासीं।